वलन पुत्र जी बाबा ये हिकड़ी खटा होंदी थई बी दुकान ते छॾे आया था बाबा हिकड़ी खट तैयार हुई तो खणी आयसि ॿी तैयार थींदी तो खणी ईंदुसि छो बाबा छो जा पुट तोखे त का ज़माने जी ख़बर चार ई कोन्हे सुबुह थो थिए त कुड़ी कुले ते रखी ॿाहिरां मच्छी मारे उते ई खपाए थो अची पाण कमाई पाण खाई अड़े कॾहिं ॿिए लाइ सोचियो अथई बाबा इंसान आहियां घर में थो रहां ऐं जवान भेण जो भाउ आहियां ज़रूर मूं बि त कुझु सोचियो हूंदो न हा पुट तूं जवान भेण जो भाउ आहीं मां त हिन वटि पहुतो आहियां पर इहो सभु कुझु तोखे ई सोचणो आहे इहे ॿ खटूं मां कादन जी कमाई मां हिकु कादन जे लाउन लाइ ॿियो पंहिंजे नियाणीअ लाइ ठाराईंदो आहे ख़ैर आहे बाबा जेकॾहिं अदा कादन जे सारनि जा न्यापा था अचनि पोइ कयो न ॿिया छो कोन था कयो पोइ तूं बंधन ते छो थो वञी बाबा घर अकेलो थी पवंदव तूं बि बीमार आहीं बाबा ऐं घर में अम्मा ई अधी अकेली थी पए शुक्र आहे जो तोखे घर जी सोच त थी पर ॻाल्हि ॿुध अंधो इंसान भली घर में वेठो हुजे पर चोर चोरी करे वेंदा आहिनि ॿियो न त कुतो ऐं ॿिली थांव चटे वेंदो आहे यार बाबा मां घर में पहिरियों तो कोन ईंदुसि ऐं हूअं बि मां ॾींहं राति रोज़गार में तो हूंदो आहियां तो हिन उमिरि ताईं छा कमायो आहे मूंखे बि त ख़बर पवे बाबा जे ॾींहं ते कादन ऐं शहज़ादी जी शादी थी न उन ॾींहुं ॿुधाईंदई ही वलण त मूं छा कमायो आहे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।